अज सैदाबाद के वर्करन नौजवानन बुजुर्गन जे जज्बे हिम्मत जुरत सां असांजो इस्तक़बाल कयो आहे त मूंखे यकीन थो थिए त असांजी क़यादत जेको फ़ैसिलो कयो आहे राब्ता मुल्क जे सिलसिले में ऐं सॼी सिंध जे दौर ते निकायो त यकीनन असांजी पार्टी ज़रूर सोभारी थींदी। दोस्तों, मालदीव में जॾहिं सियासी पार्टियों सां राब्तो कंदियूं हुयूं त उनजे आॾो हू मसइला रखंदियूं हुयूं त बाबा सिंध में करप्शन आहे, बहितर हुक्मरानी कान्हे का, वसीलनि जी फुरलट थिए थी ऐं इएं माण्हुनि जे एतमाद जो क़त्ल करे अवाम सां धोखो कंदा हुआ। इन्हनि ते असांजे साथियुनि ॻाल्हायो। ऐं गुज़ारिश रखणु चाहियां थो त गुज़रियल हिकु ॾहाके खां के इदारा के माण्हू वक़्तन ब वक़्तन सिंध जे ख़िलाफ़ साज़िश कनि था, असांजे वतन खे टोड़ण जी ॻाल्हि कनि था ऐं प्लानिंग तहत गैर मुल्किन खे गैर सिंधियुनि खे असांजे वतन ते आबाद करे ऐं जेको गैर जमहूरी अंदाज में जेको सिंधी माण्हुनि खे हुकूमत जो हक़ आहे उहो खसणु चाहिनि था। सिंध यूनाइटेड पार्टी सम्झे थी त हिन वतन जो मालिक सिंधी माण्हू रहणु खपनि, हिननि जी वारसी उनजो अख़्तियार असां वटि हुजणु खपे ऐं रियासत जा जेके फ़ैसिला आहिनि उन्हनि फ़ैसिलनि सिंधी माण्हुनि में न सिर्फ़ मायूसी पखेड़ी आहे पर उन सां गॾु सिंधी माण्हुनि खे कावड़ ऐं गुस्सो बि ॾिनो आहे। छाकाणि जॾहिं लफ़्ज़ सिंध ईंदो ऐं असांजे वतन जे ख़िलाफ़ साज़िश थींदी त उते नौजवान जेको आहे उहो बर्दाश्त कोन कंदो, उहो विढ़ंदो, उहो उथंदो ऐं पंहिंजे वतन जे दिफ़ा जे लाइ हू इन इदारनि सां इन्हनि क़ुवतुनि सां मुहारो अटकाईंदो। कल्ह तव्हांखे यादि रखणु खपे त असांजे क़ाइद साईं जलाल महमूद शाह जॾहिं महसूस कयो त बाबा इहा आदमशुमारी थिए पई ऐं इन जी अहमियत जी असांखे ख़बर कान्हे का, उन्हनि क़ुवतुनि जी जेका प्लानिंग हुई, जीअं 2010 में आदमशुमारी कयूं त उते कराची में बिजली थंभनि ते उन नंबर आया, कब्रिस्तान जे कब्रुनि ते उन नंबर आया। उनजो हिकिड़ो ई मक़सदु हो त कराची जी आबादी वधीक ॾेखारे ऐं हू सीटूं वधाइणु चाहिनि पिया, गैर सिंधियुनि जूं सिर्फ़ दुश्मन माण्हुनि जूं सीटूं वधाइण में चाहियूं। ऐं पोइ साईं जलाल महमूद शाह सभिनी क़ौमी तहरीक जे दोस्तनि वर्करनि सां गॾिजी हुन जदोजहद जा बुनियाद रखिया। नतीजे में असांखे कामयाबी मिली ऐं उहा आदमशुमारी रद्द थी। जॾहिं 2017 जी आदमशुमारी थी त साईं जेको आहे पंहिंजे दोस्तनि सां साथियुनि सां गॾिजी पियो ऐं उन शुरूआत कराची खां कई। उहो बि अहिड़े वक़्त में जिथे जेके सिंध दुश्मन क़ुवतूं हुयूं उन्हनि सिंधी माण्हू खे कराची में ड्राईंदा हुआ, खौफ़ ॾियण जी कोशिश कंदा, असांजे आबादियुनि ते हमला कंदा, नौजवान माण्हू खे टारगेट करे उनखे शहीद कंदा। पर ही संग जो सैयद जीएम साहिब जो पुटु उन बहादुरी जुरत सां कराची जे घिटी घिटी में कोरंगी ज़िले खां उन शुरूआत कई, पंहिंजे माण्हू खे आगाह कयो त आदमशुमारी जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि ऐं इदारा सिंध खे केॾा खणी वञणु चाहिनि पिया। उनजे करे असां सम्झूं था मुस्तक़िल तौर सिंध जे ख़िलाफ़ वक़्तन वक़्त साज़िश थींदी रहे थी। असांजी पार्टी अॼु भार सईदाबाद अचण जो इहो ई मक़सदु आहे त असां तव्हांखे बेदार कयूं, असां तव्हांखे सुझाव कयूं, सिंध के जेके ख़तरा आहिनि उन्हनि सां तव्हांखे आगाही ॾियण जी कोशिश कयूं ऐं यकीनन सिंध यूनाइटेड पार्टी न सभिनी ॾाढ जे ख़िलाफ़ विढ़ंदी, मज़ामत कंदी, जदोजहद कंदी। कंहिं बि सूरत में रियासत जेको सिंधी माण्हुनि में क़ौमी वर्कर में क़ौमी तहरीक में खौफ़ पैदा कयो आहे, जेका ड्राइण जी कोशिश कई अथई। अॼु तव्हांजा जज़्बा तव्हांजो इस्तक़बाल ॾिसी असांखे इंतहाई ख़ुशी फ़ख्रु थो थिए त ही नौजवान तव्हांजे धड़कण में कोन ईंदो, ही सियासी कारकुन तव्हांजे ॾाढ जे आॾो कोन झुकंदो। हर हाल में पंहिंजे वतन जो तहफ़ुज़ कंदासीं
इन में असांजी तव्हांखे गुज़ारिश हूंदी त तव्हां सियासी कारकुन ऐं आम माण्हू जी संजीदगी ज़रूरत आहे। संजीदगी ही आहे त सालनि खां असां भोतारनि खे वॾेरनि खे जॾहिं फ़ैसिले करण जो वक़्तु अचे थो त उन्हनि खे ताक़त वोट जी ताक़त आहे उन्हनि सां गॾु बीहूं था उन्हनि खे पार्लियामेंट में मोकिलियूं था ऐं अफ़सोस सां चवणो थो पए त मुंहिंजो तालुक जंहिं तक सां आहे उन तक जो MP 5 सालनि जे अंदरि हिकिड़ो चक्कर असेंबली में न वेंदो आहे। कहिड़ी शर्म जी ॻाल्हि आहे जंहिंखे असां एतमाद ॾियूं था ऐं अख़्तियार ॾियूं था अची वेंदो ऐं असांजे कर जा मसाला असांजे तालीम जा मसाला असांजे सियाहत जा मसाला असांजे अमन अमान जा मसाला असेंबली में डिस्कस कंदो ऐं के प्रोजेक्ट असांजे इलाइक़े लाइ वठंदो तरक़ी जा प्रोजेक्ट पर अफ़सोस हू तरक़ी जे बजाए हुन करप्शन कई आहे हुन फुरलट कई आहे ऐं शहर जा जेके पट आहिनि प्लाट ते हुन कब्ज़ो कयो आहे उन सभिनी कब्ज़ाखोरनि जे ख़िलाफ़ असांजी पार्टी जदोजहद कंदी ऐं इन में सिंध यूनाइटेड पार्टी जी ख़्वाहिश आहे त ही सईदाबाद जा माण्हू संगीत जो मुज़ाहिरो करे पंहिंजो वोट में दाख़िल कराइनि ऐं इन करप्ट वॾेरनि सां करप्ट कामोरनि सां ऐं सिंध जा जेके गद्दार वॾेरा आहिनि उन्हनि सां मुआदो अटकाइनि। ही साईं जलाल महमूद शाह ही उन्हनि जा साथी ही उन्हनि जा सभु लीडर तव्हां सां गॾु बीहंदा। ॿियो ही तव्हांखे ॿुधाइण चाहियूं था त सिंध यूनाइटेड पार्टी जो वर्कर निधड़ को कोन्हे को ही क़यादत तव्हांखे अकेलो करे कोन ॿाराइजे ख़ुदा न खासा जेकॾहिं वॾेरो तव्हांखे चैलेंज कंदो त क़यादत तव्हां सां गॾु बीहंदी। सॼी सिंध जा मिसाल जेकॾहिं काथे वॾेरे ॾाढ कयो आहे त सिधो असांजे क़ौमी वर्कर सां विढ़ण जी हुनखे ज़रूरत ई कान्हे का। सॼी सिंध जो को हिकिड़ो मिसाल कोन्हे को तो वॾेरो सिधो थी असांजे वर्कर खे झुकाइण जी कोशिशि करे उनजे करे दोस्तो इन ज़रूरत हिमत सां तव्हांखे पार्टी जो आइन पार्टी जो मंशूर हिन सॼे सईदाबाद में फैलाइणु खपे माण्हुनि खे जेको पार्टी में शामिल कयो ऐं ज़रूरत सां हिन करप्ट निज़ाम जे ख़िलाफ़ बीहो त इंशाअल्लाह ताला पाण सिंध खे तब्दील कंदासीं पंहिंजे वतन जा वारिस थींदासीं ऐं जेके ज़ुल्म ऐं ज़ियादत जो ज़िक्र थिए थो उन्हनि खां छुटकारो हासिल कंदासीं। अवां जी महिरबानी।